अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो आहे अब्दुल समद ऐं अॼु जो मौज़ू आहे वक़्तु। वक़्त जी अहमियत खे सम्झाइण जे ख़ातिर आउं तव्हां लाइ हिकु सवालु खणी आयो आहियां। सवालु इहो आहे त छा रेल में कॾहिं सफ़र कयो अथव? रेल में सफ़र करण दौरान जॾहिं जॾहिं हर स्टेशन ते उहा ट्रेन बीहे थी त कुझु मुसाफ़िर ट्रेन ते चढ़ंदा आहिनि ऐं कुझु मुसाफ़िर लहंदा आहिनि। उन्हनि मुसाफ़िरनि में को बि ताल्लुक़ कोन हूंदो आहे। के मुसाफ़िर ख़ुशि हूंदा आहिनि, के मुसाफ़िर जेके हूंदा आहिनि ग़मगीन हूंदा आहिनि, ॾुखायल हूंदा आहिनि। उहे मुसाफ़िर जेके पंहिंजे घर ॾांहुं या कंहिं सुठे सफ़र ॾांहुं वेंदल हूंदा आहिनि त उहे ख़ुशि हूंदा आहिनि, ऐं जेके पंहिंजे घर खां वेंदा पिया हूंदा आहिनि त उन्हनि जे मुंहं में हिकु तासुरु ईंदो आहे त उहे ग़मगीन आहिनि। मूं अहिड़नि काफ़िनि मुसाफ़िरनि जो जाइज़ो वरितो, ॾिठो मूं त कुझु मुसाफ़िर अहिड़ा आहिनि जेके सियालकोट मां जॾहिं आउं चढ़ियसि सियाल त कुझु मुसाफ़िर मूं ॾिठा अहिड़ा हुआ जेके थोरे ई देरि बाद जेका नेक्स्ट स्टेशन आई उन ते लही विया। कुझु अहिड़ा मुसाफ़िर हुया उन खां बाद में लही विया। कुझु अहिड़ा मुसाफ़िर हुया उन मां बाद में चढ़िया ऐं वरी अञा बाद में लथा। त हिननि मुसाफ़िरनि खे चढ़ंदे ऐं लहंदे मूंखे का बि तकलीफ़ कान थी, का महसूसु थियसि। पर जॾहिं असीं सखर पहुतासीं, मुंहिंजो दोस्त मुंहिंजी सां गॾु जेको असां गॾु सफ़र कयोसीं, गॾु खाधोसीं पीतोसीं, असां खोड़ सारियूं कचहरी कयोसीं, त सखर में लथो त मूंखे उन खां पोइ हिकु उदासी महसूसु थी, हिकिड़ी तकलीफ़ वारी हालत महसूसु थी। त ट्रेन में ऐं ज़िंदगी में को घणो फ़र्क़ु कोन्हे। ट्रेन में असां मुसाफ़िर असां सां गॾु चढ़ंदा आहिनि त ज़िंदगी जे सफ़र में बि काफ़ी मुसाफ़िर असां सां गॾु हलंदा रहंदा आहिनि। कुझु वेंदा हलिया आहिनि, कुझु ईंदा आहिनि, पर असां ते उन्हनि जो को बि असरु कोन हूंदो आहे। लेकिन जॾहिं असांजो पंहिंजो ट्रेन मां असांजी ज़िंदगी मां वेंदो आहे त असां उन में काफ़ी तकलीफ़ थींदी आहे। कुझु ॾींहंनि जो वाक़ियो आहे, हिकु शख़्स जो भाउ गुज़रियो त उन चयो त उन अफ़सोस पिया कयो चई 3 महीननि खां असां ॻाल्हायो कोन्हसीं ऐं इहो अफ़सोस हुनखे सॼी ज़िंदगी रहंदो। त ॿियो सवाल तव्हांजी लाइ इहो आहे, तव्हां अगरि वक़्त जी अहमियत खे सुञाणो था, लाज़मी इन्हनि सवालनि जा जवाब तव्हां वटि हा में हूंदा। सवाल इहो आहे त छा तव्हांजो पंहिंजो को वेझो को दोस्त तव्हांजे साम्हूं वियो आहे, तव्हांजी ज़िंदगी में गुज़रियो आहे, या तव्हां कंहिं अहिड़े शख़्स खे दफ़नायो आहे जो तव्हांखे तव्हां खां बि वधीक प्यारो हुजे। ॿियो सवाल इहो आहे त वक़्तु आहे छा? वक़्तु छा आहे? इन सवाल खे सम्झाइण जे लाइ हिकु सवाल ॿियो आहे, हिकु कहाणी बि आहे, उहा इहा आहे, छा तव्हां स्टीव जॉब्स जो नालो ॿुधो आहे? स्टीव जॉब्स। अगरि स्टीव जॉब्स खे नथा सुञाणो, तव्हां एप्पल खे ज़रूरु सुञाणींदा हूंदा। अगरि एप्पल जी बि ख़बर कोन्हे त तव्हांखे आईफोन कॾहिं न कॾहिं आईफोन जी चाह, आईफोन जी ज़रूरत या आईफोन वठण जी ख़्वाहिश ज़रूरु ठही हूंदी। स्टीव जॉब्स उहो माण्हू आहे जंहिं आईफोन या एप्पल जेका कंपनी हुई उन जो बुनियादु विधो। उहो फाउंडर आहे एप्पल कंपनी जो। स्टीव जॉब्स जो हिकिड़ो कॉल आहे, उहो चए थो तव्हां वटि जेको टाइम आहे उहो लिमिटेड आहे। तव्हां कॾहिं बि पंहिंजे टाइम में पंहिंजी ज़िंदगी में ॿियनि जी ज़िंदगी गुज़ारण जी कोशिशि न करियो। ॿियनि जी ज़िंदगी गुज़ारण में पंहिंजो वक़्तु ज़ाया न करियो। ॿियो ही चवे थो त आउं हर रोज़ आईने में ॾिसां थो ऐं इहो पंहिंजे पाण खां सवाल करियां थो, छा ही मुंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी सफ़र आहे, ही आख़िरी ॾींहुं आहे? त पोइ जॾहिं इहो सवाल आउं करियां थो त मूंखे ख़बर पवे थी त जेको कुझु आउं करियां पियो, छा उनजी एतिरी इम्पोर्टेंस ज़रूरत आहे? अगरि घणे ॾींहं जवाबु मुंहिंजो अचे थो त न, आउं जेको करियां पियो जवाबु इहो न हुजणु खपे, इहो न करणु खपे, इहो एॾो वॾो कमु कोन्हे, त आउं पंहिंजे पाण खे चवां थो मूंखे कुझु ॿियो करण जी ज़रूरत आहे, तब्दील थियण जी ज़रूरत आहे।
स्टीव जॉब्स जी टोटल ॼमार 56 साल हुई। 56 साल खे जॾहिं तव्हां ॾींहंनि में मल्टीप्लाए कंदा 365 सां त 20,440 मिंट था 440 ॾींहं थियनि था। 20,440 ॾींहं। अच्छा, वक़्तु अगरि डॉलर हुजनि त असीं खिचे ख़र्च कंदासीं। डॉलर बि उहे जेके हर रोज़ असांखे ॾिना वञनि, ख़र्च करियूं, न त उन्हनि जी वैल्यू, उन्हनि जी क़ीमत हिकु ॾींहं खां पोइ ख़तमु थी वेंदी। मिसाल जे तौर ते जेकॾहिं मूंखे $24,000 ॾींहं में मिलनि ऐं चयो वञे त तूं किथे ख़र्च कंदे, त आउं ज़रूरु अहिड़ी शइ ख़रीद कंदुसि जेका वक़्त खां वधीक क़ीमती हूंदी या घटि में घटि वक़्त जे बराबरि क़ीमती हूंदी। मिसाल जे तौर ते आउं सोन ख़रीद कंदुसि या सोन खां बि वधीक जेका अहमियत वारी शइ हूंदी उहा ख़रीद कंदुसि। वक़्त जी ख़ासियत इहा आहे जो वक़्तु असांखे हिकिड़े ई दफ़ा मिलंदो आहे। अॼोको ॾींहुं अॼु मिलंदो, सुभाणे जो ॾींहुं सुभाणे मिलंदो ऐं इन जी बि का गारंटी कोन्हे त वक़्तु कंहिं महिल ख़तमु थी। जेकॾहिं आउं तव्हां खां सवाल करियां, छा तव्हांखे लॻे थो त तव्हां कॾहिं ओढ़ा कोन थींदा? जेकॾहिं लॻे थो त पोइ तव्हां वक़्त जी अहमियत छॾे ॾियो। या तव्हांखे लॻे थो त को हादसो तव्हां सां पेश कोन ईंदो, पोइ त तव्हां यकीनन वक़्त जी अहमियत छॾे ॾियो। उहे कहिड़ा माण्हू आहिनि जेके पंहिंजी ज़िंदगी में वक़्त जी अहमियत नथा कनि? पहिरियों नंबर, नाउमीद माण्हू। नाउमीद माण्हू खे का बि उमेद कोन हूंदी आहे दुनिया में, उन ई करे हू वक़्त जी अहमियत बि कोन थो करे। ॿियो नंबर, उहे माण्हू जेको काफ़िल आहे, पंहिंजी वक़्त जो ज़ियान करे थो कंहिं ड्रामे में, फिल्म में, गेम जे अंदरि या अहिड़े कंहिं कम जे अंदरि जंहिंजी का बि अहमियत न हूंदी आहे। टे, उहो माण्हू बि वक़्त जी क़द्र कोन थो करे जंहिं कॾहिं को नुक़सान न थियो हुजे, जंहिंजी कॾहिं का ट्रेन मिस न थी हुजे, कॾहिं का नौकिरी जो जेको इंटरव्यू हुजे उहो न वियो हुजे, कॾहिं कंहिंजो वेझो न वियो हुजे, का बि तकलीफ़ ज़िंदगी में हुन न ॾिठी हुजे, त यकीनन उनखे वक़्त जी अहमियत कोन हूंदी। शाइर चवे थो त कुछ वक्त चाहिए कि सोचें तेरे लिए, तूने वो वक्त हमें ज़माने नहीं दिया। असां वक़्त जी तलाश कंदा रहासीं त असांखे कॾहिं सोचण जो मौक़ो मिले ऐं उहो वक़्तु असांखे ज़िंदगी भर नथो मिले। अस्सलामु अलैकुम, आउं आहियां अब्दुल समद। दुआउनि में यादि रखिजो।